अस्सलाम वालेकुम। ही मिसल वाली बरसा सोनू खान मंगरियों में आलू शकीन बाल दीगर वालीबाल रानी के सुल्तान मंगरे जी याद में मच कचहरी मुनक़द कई वई है, जंहिंमें मौजूदीन जी शिरकत यकीनी आहे। इन मच कचहरी में तमाम मौजूदीन शिरकत कनि ऐं जंहिंमें ताम जो बंदोबस्त कयल आहे ऐं संदसि फोटो अफ़ज़ल मंगरियो तव्हांखे मुख़्तलिफ़ पखियुनि जी ॿोलियूं वग़ैरह ॿुधाईंदो। त अचो त उहो तव्हांखे ॿोलियूं ॿुधायूं त पोइ ॿुधूं था अफ़ज़ल मंगरियो खे। यहाँ मना उनकी मादी है। हाँ वहाँ क्या बुधाइंदे टीचार जी बोली। हाँ वहाँ क्या परे खां आई बोली टीचार। हाँ पर यार ही कनी और वेजी थी नहीं पाई कनी। हाँ वहाँ क्या बुधाइंदे कुकड़ जे बच्चे जी बोली नंढड़े जी। हाँ वरी थोड़ो वॾो थियो आहे। मैंने बच्चों खंग में लिखंदो है ना। यहाँ मना बात थी वही। हाँ वहाँ के ताड़े जी बोली ॿुधाईंदुमि जेको बरसात के सॾु कंदो आहे। कार कंची बची वेंदी आहे। हाणे काड़े तितर जे बच्चे जी बोली ॿुधाईंदुमि। हाणे वज़ीर भाई हाणे अक्षर तितर जे बच्चे जी बोली। वज़ीर भाई बच्चे जी माँ हान की है। हाँ शुरू थी ना जंगली तितर। ये तितर तो चलेगा। ईरानी तितर बोली। हाँ अच्छे तितर जो पर मातियूं घट बोली। घर में बस आप ये कर दो। अंदर बारी है। बार-बार
ये हमें समझा कोन ना तितर हर को अछड़ो हुंदो न जिन्स हुंदी हर को पांजी बोली कंदो है सही मो माना जिन्सन जे हिसाब सां सभनी बोली गई है अछड़न में जिन्सूं हुंदियूं ईरानी को सनी बोली कंदो है को गरी बोली कंदो है हाणे कड़ा ईरानी अंग्रेजी बोली ना ये ईरानी ठीक है मोर ये बच्चे जी बोली याद है काढ़े जी बच्चे बच्चा गड बांध दो खतरो न को देल दाऊ मन मानो कली न को खतरो न किलो जारी कजा किलो जारी कजा समझा तेल जो बुधर ये नरम हो रहा है ठीक है ना तेल पेरी हाँ मैंने बच्चा सिपाही जे करे लड़ियों करनी है या को खतरो ना उनके मैंने को खतरो को पिछली पुताऊं करनी बच्चा लिखी ना अकड़ा नहीं बंदे बच्चा नहीं बोलते हैं बुधाई दो आज सब फरमाइश हुई फुल का नाम न दाऊ ना ये तो हां बस ना वाह कार्डो पास से याद थी नो कार्ड ये ना नंदे नंदे का ये कोई जंगल में माल खा के डली के हिसाब से सीखी मुझे उस्ताद है पक्की सही पहले नंबर उस्ताद अल्लाह साईं है उन खां बाद में पक्की है सही ये हुनर मूंखे ॾिठो त अफ़ज़ल मंगरियो तमामु बहितरीनु अंदाज़ में मुख़्तलिफ़ पखियुनि जूं ॿोलियूं ॿुधायूं सोनू ख़ान मंगरियो मच कचहरी खे पखियुनि जी ॿोलियूं ॿुधाए अफ़ज़ल मसीह 4 चंड लॻाए छॾिया सोनू ख़ान मंगरियो मच कचहरी सां गॾु रिपोर्ट मोहम्मद क़ासिम मल्ला असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो राज न्यूज़ टीवी खे सब्सक्राइब करियो और गॾु ई गॾु घंटी खे दॿायो जीअं ईंदड़ वीडियो तव्हांखे जल्द खां जल्द मिली सघे ऐं तव्हां ॾिसी सघो